शहर हुजन या बेला हुजन, महबूबन जा मेला हुजन, फिक्र शऊर जी गाल थिए, रूह रचंदड़ राग हुजन, नीह जा नगारा वजंदा रहन, सुरंदा मुरलियूं साज़ हुजन, सिंध जे सूंह जो विर्द थिए, सिंध जे सूंह जो विर्द थिए, हक हक जा आलाप हुजन, जित मारूअड़न लाइ दर्द हुजे, जित मारूअड़न लाइ दर्द हुजे, हक़ वठण ॼण फर्ज़ हुजे, जे ज़मीर जा सौदा कीन थियनि त वहण वसंदियूं आबाद हुजनि। वहण वसंदियूं आबाद हुजनि। इहो हाणे मां गुज़ारिश कंदुमि लाल मोहम्मद चांडिया साहब जो स्टेज ते अब्दुल गफ़ार तबस्सुम बाबा भजन ख़्यालम लागा करे लाल मोहम्मद चांडियो एसीओपी अखबार लाल मोहम्मद चांडियो अवामी जमहूरी पार्टी अखबार लाल मोहम्मद चांडियो। सदायती सबका बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुम्बश नाहे जाए, मूसा हले सा जीव बिठो न करे। मुझा स्टेज ते वेठल समूरा अदीब दोस्तों ऐं मौजूद हाल में वेठल मदा दोस्तों, जिए सिंध जिए असांजी हक़ परस्त जदोजहद। मदा मोहतरम दोस्तों, ऐं तमामु सुठो थियो जो ॾिसो न, जॾहिं अदीब ऐं सियासी माण्हू गॾिजी स्टेज ते ॻाल्हाईंदा त उहो हिकिड़ो गुलदस्तो ठही पवंदो आहे। जेकॾहिं रुॻी सियासी माण्हू ॻाल्हाइनि ऐं अदीब न ॻाल्हाइनि त इहो बि मुनासिबु कोन्हे। तंहिंजे करे हीउ प्रोग्राम ॼण त हिकु गुलदस्ते जे अंदाज़ में वञे थो। एसीपी वेठी आहे, एजेपी वेठी आहे, ॿिया दोस्त वेठा आहिनि, हीउ हिकिड़ो गुलदस्तो आहे। पाण सियासी माण्हू आहियूं, तंहिंजे करे असीं अब्दुल गफ़ार ते ॻाल्हाए सघूं था, अदब ते पाण घटि ॼाण रखूं त अब्दुल गफ़ार तबस्सुम सम्झो त सिंध आहे। जॾहिं अमेरिका जे अंदरि सिंध जे ॿेटनि जे ख़ातिर सिंधी माण्हू जिदोजहद कनि पिया त हीअ बि अमेरिका जे अंदरि ईअं ई मुज़ाहिरा कनि पिया जीअं तव्हां हिते मुज़ाहिरा कयो पिया, जीअं तव्हां प्रेस क्लब जे धरणा आहियूं वेठा, हे ईअं ई हुते पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराई वेठा। त ॾिठोसीं त सिंध जो अदीब, सिंध जो ॾाहो, उहो बि एतिरी मोहबत करे थो सिंध सां जेतिरो सियासी माण्हू आहे, जेतिरो सियासी कारकुन आहे, उहो एतिरी मोहबत करे थो सिंध सां। तंहिंजे करे असांखे अब्दुल गफ़ार तबस्सुम इन जे करे वधीक महबूब आहे त पंहिंजे वतन, पंहिंजी अवाम साझी सिफ़ुनि में गॾु बीठा आहिनि, हर दुख में, हर वक़्त में पंहिंजी अवाम जी जिदोजहद। ऐं ॾिसो, सवेर ग़ुलाम क़मर ॻाल्हायो त हिकु कलम हिकु मां छा लिखी छा लिखां। इन जो मक़सदु छा आहे त इहे अदीब दानश्वर लिखण पढ़णु वतन ऐं सिंध खे महसूसु इहो कंदा आहिनि त हू सॼो जिस्म आहिनि। वतन सिंध ॼण त हुननि जो जिस्म आहे। असां थोराइता आहियूं अब्दुल वहाब सुमरेदा जंहिं हीउ प्रोग्राम बचाए असांखे अब्दुल गफ़ार जी जेका सिक ई तबस्सुम साहब जी साजी सिक पूरी कई। जीए सिंध जी हक़ परस्त जदोजहद। वॾी महिरबानी साईं लाल मोहम्मद चांडिया साहब। हाणे मां डॉक्टर मुश्ताक़ुल सिंधी एमपी संगत जो साबिक़ा सेक्रेटरी जनरल ऐं सिंध जो उनखे गुज़ारिश कंदुमि, हुनजी किथे कमिटमेंट आहे वञण जी, हुनजे करे उनखे जल्दी जे सबबु हुन गुज़ारिश कंदुमि त उहो पंहिंजे असांजे ख़्यालनि खां आगाह करे। डॉक्टर मुश्ताक़ुल, तव्हां दोस्तनि जी ताड़ियुनि जी गूंज। साम्हूं वेठल समूरा दोस्त मेरा महिरबान साईं, जीए सिंधी ॿोली। असल में मुंहिंजी ज़िंदगीअ जा ॾाढा ॾुखिया ॾींहं गुज़री विया आहिनि। सची ॻाल्हि आहे, फैमिली जे हवाले सां मां घणो कराचीअ में विनय करे रहां थो। ज़िया जी फ़ोन आई त साईं आयो आहे ऐं साईं सां गॾिजी चांहि था पियूं। सो मां ईअं घरवारीअ खां जेको आहे 20-25 मिंटनि जी अधु कलाक जी इजाज़त वठी आई। मूंखे ख़बर न हुई ईमानदारी जो हेॾो प्रोग्राम स्टेज ते वेही वरी शेर पढ़ी भॼी वञणु, इहा बि ॾाढी बुरी ॻाल्हि आहे।
इन करे मूं साईं गुज़ारिश कई त मूंखे छॾियो त मां वञा। बहरहाल ज़िंदगी जा इहे किसा माण्हू निभाए थो पियो। मां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि कयां, ऐं मुंहिंजो हिकिड़ो तमामु वॾो तजुर्बो आहे, मुंहिंजो हिकिड़ो तलख़ तजुर्बो, मुंहिंजी ज़िंदगीअ जो तमामु वॾो हिकिड़ो तलख़ तजुर्बो आहे सिंध जे अदीबनि, शाइरनि, लेखकनि सां गॾु गुज़ारण जो। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं शाइर धरतीअ सां, ॿोलीअ सां, पंहिंजे इल्म सां, पंहिंजे अदब सां, पंहिंजे वतन सां, जंहिं धरतीअ जो शाइर सचो हुजे, उहा धरती ॾुख जा ॾींहं नथी ॾिसी सघे। ऐं इहा ईमानदारी, इहो मुंहिंजो ईमान। पर असां वटि अलमियो आहे त ईअं न आहे त सभई असां अहिड़ा आहियूं, पर असां वटि वॾो हिकिड़ो राज आहे, वॾो हिकिड़ो कहोल आहे। ऐं उहो मां सम्झां थो त कौल ऐं फ़ैल में हुनजो वॾो हिकिड़ो तज़ाद ऐं वॾो फ़र्क़ु आहे। ऐं इहो सबबु आहे जो सिंध जे सियासी पार्टियुनि में जुमूद आयो, राह चढ़ाया, वरी के गॾिजी वरी नए नई सिफ़बंदीअ सां वरी अॻिते वधनि था, वरी उन्हनि जूं जंगूं छिकियूं थी वञनि पयूं। ऐं साॻियो ई किसो अदबी संगत ऐं सिंध जे इल्मी अदबी इदारनि सां थियो ऐं थींदो वञे पियो, ऐं अंजाम थींदो। हाणे तव्हां ॾिसो था त एॾी माठार ऐं एॾी मायूसी ऐं एॾी हिन सॼी सूरत हाल में असां छिड़ विछड़ लॻा पिया आहियूं। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके वॾे हिकिड़े तसलसल सां, वॾे धीरज सां, वॾे सुकून सां, पंहिंजे कम सां, पंहिंजी कमिटमेंट सां ऐं पंहिंजे सचाईअ सां मुसलसिल हलंदा आहिनि। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजो ज़ाहिरी ॾेखाव हूंदो आहे। पोइ मां सदाईं हिकिड़ो पंहिंजो गफ़ार सां हिकिड़ो मुंहिंजो गज़ल आहे, उनजो हिकिड़ो बंदि मां पढ़ंदो आहियां त तख़्त जी, ताज जी, दर्द जी, दार जी ॻाल्हि काथे थी विसरी सघे यार जी, लफ़्ज़ ॿोली ऐं लहजे ते रखिजे नज़र, परख पोइ बि कबी आहे किरदार जी। माण्हू पंहिंजे कम सां, पंहिंजे किरदार सां, पंहिंजे कौल सां, पंहिंजे फ़ैल सां सुञातो वेंदो आहे। असां साईं जेम्स खे छो था पंहिंजे दिलि सां हुनजो क़दुरु कयूं? असां रसूल विशपलीजे जो पंहिंजे दिलि सां क़दुरु छो था कयूं? असां फाज़िल राहो जो पंहिंजे दिलि सां क़दुरु छो था कयूं? असां इवन बेनज़ीर भुट्टो जो दिलि सां क़दुरु छो था कयूं? कमिटेड हुया पंहिंजे नज़रनि सां, पंहिंजे तंज़ीम सां, पंहिंजे माण्हुनि सां। हुनजी हिकिड़ी कमिटमेंट हुई, हुनजे करे मुख़्तलिफ़ वरी असां पंहिंजे ख़्यालनि जा हुजूं, पर असां पंहिंजे हवाले सां उन्हनि माण्हुनि खे वरी इज़त जी निगाह सां था ॾिसूं। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त जेका पोइट्री हूंदी आहे, जेका शाइरी हूंदी आहे, उन शाइरीअ खे मां ॿिनि हिसाबनि सां ॾिसंदो आहियां, ॿिनि रवैयनि सां ॾिसंदो आहियां। रवैयनि सां मां लफ़्ज़ इस्तेमालु कयां। शाइरी बुनियादी तौर ते बाग़नि जे खून जी ख़ुशबू शाइरी आहे, त शाइरी पखियुनि जी उॾार जेका आहे उहा बि शाइरी आहे। समुंड में जी ताज़ी हवा बि शाइरी आहे। सामूंडी लहरुनि में ॿेड़ियुनि जो उथलणु, मुहाणनि जो ॿुॾणु ऐं उते उनजो माना गुज़र सफ़र करण बि शाइरीअ जो हिकिड़ो रंग यूस आहे। शाइरीअ में जेसिताईं समाजियात खे तव्हां कढी था छॾियो, शाइरीअ में जेसिताईं तव्हां वतन जी ख़ुशबू खे कढी था छॾियो, शाइरीअ में जेसिताईं उहा शाइरी जेका माण्हू मां नथो सम्झां त इहा मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि आहे, तेसिताईं उहा शाइरी आहे बि कान। ऐं मुंहिंजे सॼी हिन ॻाल्हि करण जो मक़सदु इहो त मूं गफ़ार साईं सां अमेरिका में बि सफ़र कयो, गफ़ार साईं सां हिते बि तमामु घणी हिकिड़ो मोहबत ऐं न्याज़मंदीअ जो हिकिड़ो तालुक़ु रहियो आहे। सचपच ही पंहिंजे धीरज में, पंहिंजी गुफ़्तगूअ में, पंहिंजे शाइरीअ में, पंहिंजे शाइराणे मिज़ाज में ऐं पंहिंजे कमिटमेंट में सचपच एतिरो ई हसीन आहे, एतिरो ई सुहिणो आहे, एतिरो ई वणंदड़ आहे, एतिरो ई ख़ूबसूरत आहे, जेको कंहिं बाग़ीअ जे रत जी ख़ुशबूअ जो ऐं जेको पखियुनि जे उॾार, चंड जी चांड्रोकी ऐं रोशनीअ जी जेतिरी केतिरी वणंदड़ ऐं ख़ूबसूरत हूंदी आहे। ही इंसान पंहिंजे अंदर में, पंहिंजे ॿाहिरि एतिरो ई ख़ूबसूरत ऐं एतिरो हसीन आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो मूंखे बि सिक लॻी ऐं जॾहिं ज़िया ॻाल्हि कई त यकीन ॼाणो त मां अचण जी पोज़ीशन में न हुउसि, पर मां आयुसि त मां चयो 2-3 मिंट रुगो भाकुर पाए ऐं पोइ वापसि थियो। सो असीं अव्हांखे धिकार चऊं था, ख़ुदा अव्हांखे अञा वॾी ॼमार ॾींदो। ही जेको सॼो मोहबत जो मंज़र मूं ॾिठो, सचपच मुंहिंजी दिलि ख़ुशि थी। पर ख़ासि करे मूं 2-4 हिकिड़ा नौजवान शाइर ॿुधा जेके चवनि पिया त असांखे शाइरीअ जी ख़बर ई कान्हे, पर उन्हनि जी रम्ज़ ऐं उन्हनि जी माना हुस्नाकी ऐं तोड़े जो कुझु शाइरनि जे बहर वज़न में जेको आहे फ़र्क़ु हुयो, पर सचपच त हुननि जो जज़्बो जेको हो न, उहो हुननि जो जेको शाइराणो मिज़ाज हो, जेको टेस्ट हो, जेको ज़ाइक़ो हो, मूंखे ॾाढो वणियो। ऐं ही वाहब जो कमाल आहे
ए वॾो हिकिड़ो फ़क़ीर दरवेश पोतल पीर चङो मां सम्झां थो चल सचल वारा जेको आहे यादि कनि जॾहिं मरे त को मुकबरो थोरो ठाहियो अथसि बाक़ी सची ॻाल्हि इहा आहे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो मां हुनखे चयो बाबा मर त तुंहिंजे मथां वॾो हिकिड़ो इहो ठाहींदासीं जेको आहे आस्थानो तुंहिंजो ठाहींदासीं मूंखे जंहिंजी अहिड़ी सची ॻाल्हि आहे ॿुधाए त पोइ जल्दी मरण जो प्रोग्राम ठाहियां मुंहिंजो ख़र्चु तुंहिंजा माइट कंदा बाक़ी लांडीअ सां ठहिराईंदासीं सो ईअं न पर सचपच त के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ॾिसो न रसूल बश पली जे हिकिड़ो दफ़ो पली साहिबु ॻाल्हि पई कई मां वेठे रूबरू ॿुधोमांसि दुनिया में जेका हसीन ऐं ख़ूबसूरत शइ आहे न उहा तसवर आहे उनखे उन वेही तफ़सील सां ॻाल्हायो मां त हाणे पली साहिब वांगुरु नथो ॻाल्हाए सघां पर हुन चयो आहे तसवर इन जे करे हसीन ऐं ख़ूबसूरत आहे माउ जे पेट में ॿारु हूंदो आहे न उहा चवंदी आहे मुंहिंजो पुटु अहिड़ो हूंदो मुंहिंजी धीउ अहिड़ी हूंदी पहिरियों त तसवर थींदुसि धीउ ॼमंदी आहे पुटु ॼमंदो पोइ अहिड़ो हूंदुसि पोइ नकु हीअं हूंदुसि पोइ अखियूं हीअं हूंदुसि पोइ नालो हीअं खणंदुसि इहो तसवर केॾो हसीन आहे जाइ ठाहिबी नक्शो ठहंदो पोइ हीअ वेंटिलेशन हुजेसि हिते या कुर्सी रखबी हिते खट रखबी हिते हीअं कबो इहो तसवर आहे तॾहिं माना शयूं जुड़नि थियूं पर मां चवंदो आहियां त सचपच त जिते तसवर ख़ूबसूरत आहे उते गॾिजी वेहण जो अमल ॾाढो ख़ूबसूरत आहे हसीन ऐं हे जेको गॾाइण जो अमल जेको वाह करे थो सचपच त ई माना हिकु ई जाइ ते एतिरनि माण्हुनि जो जा मुलाक़ात कराइनि इहो हिकिड़ो आर्ट आहे हिकिड़ो फन आहे इहो ज़िंदगीअ जो हिकिड़ो हुस्न आहे जेको कंहिं कंहिं हथ अचे थो सो बहरहाल तव्हांजी महिरबानी मां हिकिड़ो साईं जो हुकुम त हिकिड़ो गज़ल ॿुधायां मूं कल्ह हिते वाक ते हिकिड़ो गज़ल लिखियो त हवा खे बि वणंदा ई न आहिनि विछोड़ा अखियुनि में किरी पिया वरी यार ॻोड़ा हवा खे बि वणंदा ई न आहिनि विछोड़ा अखियुनि मां किरी पिया वरी यार ॻोड़ा कंदे रांदि लारीअ जे हेठां अची वियो कंदे रांदि लारीअ जे हेठां अची वियो अमड़ जो अकेलो नंढो ॿार घोड़ा कंदे रांदि लारीअ जे हेठां अची वियो अमड़ जो अकेलो नंढो ॿार घोड़ा अखियुनि मां किरी पिया वरी यार ॻोड़ा समुंड जे किनारे ते पोड़ो पियो सोचे समुंड जे किनारे ते पोड़ो पियो सोचे कंदा प्यार हूंदा अञा खोड़ जोड़ा समुंड जे किनारे ते पोड़ो पियो सोचे कंदा प्यार हूंदा अञा खोड़ जोड़ा अखियुनि मां किरी पिया वरी यार ॻोड़ा मिटी हूअ मथे में विझी छो न रोए मिटी हूअ मथे में विझी छो न रोए अंधा गूंगा माण्हू हुकुमरान ॻोड़ा मिटी हूअ मथे में विझी छो न रोए अंधा गूंगा माण्हू हुकुमरान ॿोड़ा समुंड जे हवा ते किनारे ते बीही मुहाणा पुछनि था किथे ही मनोड़ा समुंड जे हवा ते किनारे ते बीही मुहाणा पुछनि था किथे ही मनोड़ा चुमियूं खोड़ ॾेई पुछो राति यारनि चुमियूं खोड़ ॾेई पुछो राति यारनि छो थो रोई मुश्ताक छा जाई ॻोड़ा चुमियूं खोड़ ॾेई पुछो राति यारनि छो थो रोई मुश्ताक छा जाई ॻोड़ा हवा खे बि वणंदा ई न आहिनि विछोड़ा अखियुनि मां किरी पिया वरी यार ॻोड़ा तव्हांजी वॾी महिरबानी ख़ुदा तव्हांखे गज़ल जो बादशाह डॉक्टर मुश्ताक